असांजे दादू ज़िले में अलमीज़ाइल ऑपरेशन जेको SSP साहब दादू जन जे अॻुवाणीअ में हली रहियो आहे। माशाल्लाह उन जा काफ़ी सुठा बहितरीन रिज़ल्ट मिलिया आहिनि ऐं असां उन जीअं असांजे मेहर सब डिवीज़न में बि असांजे साहब SSP साहब जी अॻुवाणीअ में काफ़ी असां उते रेड कयासीं, जिते असांखे काफ़ी जवाबदार मिलिया बि सही ऐं कुझु जेके आहे से भॼी बि विया ऐं माशाल्लाह हाणे उन्हनि में असांखे इहो रिज़ल्ट मिलियो आहे। उन्हनि में काफ़ी सब डिवीज़नुनि में जेके आहिनि से पाण ॾोहारी जेके आहिनि से पाण मुरादूं पेश थियनि था ऐं असां वटि बि अॼु जेको आहे सो अहमद उर्फ विछू जेको आहे ज़ात जो छाबरू आहे ऐं उहो बि अची अॼु पाण मुरादूं पेश पियो आहे, जंहिं ते मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके आहिनि से फुरनि जा धाड़नि जा केस जेके आहिनि से दाख़िल आहिनि ऐं उन ते रिकमेंडेशन बि 10 लख जी आहे ऐं अॼु उहो पाण मुरादो पंहिंजे हथियार समेत अची असां वटि पेश पियो आहे ऐं उन असांखे जेको आहे सो मुतमइन बि कयो आहे त आईंदा मां जेको आहे सो ॾोहनि जी दुनिया मां फारिग मां उहे छॾे चुको आहियां ऐं इनशाला हाणे मां शराफ़त जी जेको आहे ज़िंदगी गुज़ारींदुसि।